नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त इस्लामाबाद हाई कोर्ट गुम थी वियल सहाफ़ी वारे केस में इंसानी हक़नि वारे वज़ीर शहरीन मिर्ज़ा ऐं घरू सेक्रेटरी खे 1 डिसंबर ते ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। हाई कोर्ट में सहाफ़ी मुदस्सर नारो जी बाज़ियाबी लाइ केस जी ॿुधणी थी। एडिशनल अटॉर्नी जनरल कासिम दोदो ऐं डिप्टी अटॉर्नी जनरल सैयद तैयब शाह जॾहिं त दरख़्वास्त ॾींदड़ तरफ़ां वकील ईमान मज़ारी अदालत जे साम्हूं पेश थिया। एडिशनल अटॉर्नी जनरल मुतासिर फैमिली जे वज़ीर आज़म ऐं काबीना सां मुलाक़ात जो वक़्तु न ॿुधाए सघियो, जंहिं ते चीफ जस्टिस अज़हर मनल्ला कावड़ जो इज़हार कंदे चयो त जेकॾहिं हिकु वॾे माण्हू जो पुटु अगवा थिए थो त रियासत जो रद्द अमल कुझु ॿियो हुजे थो। हिन हाई कोर्ट सिर्फ़ इहो ऑर्डर कयो आहे त वज़ीर आज़म ऐं काबीना मथां मुतासिर फैमिली जी मुलाक़ात जो वक़्तु ॿुधायो वञे। जेकॾहिं को शहरी गुम थी वञे त इहो इंतहाई संगीन ॾोह आहे। इहो त को तरीक़ो न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।